मोरा सूफ़ घणे किलो आहे? बाबा 80 रुपया। पिणनि जी बादशाही आहे जो 80 रुपया पियो हलाई, मार्केट में त 60 रुपया। पुट पोइ तूं उतां वठी लाए, आऊं पंहिंजो नुक़सान करे वापार कोन कंदसि। मुंहिंजे बचनि जी रोज़ी आहे, हक़ हलाल करे कमायां थो, 2 रुपया मिलनि था जंहिंमां गुज़र सफ़र हले थो। तमीज़ सां ॻाल्हाए, ख़बर कोन अथई कंहिंजो पुटु आहियां? कंहिंजो पुटु आहीं ॿुधाए? लछण मां त लॻे थो अमीरी जी हवा भरियल अथई, बाक़ी ज़बान ॿुधाए पई त कंहिं जाहिल वॾेरे जो पुटु आहीं। तोखे कंहिं चयो तूं अची विच में टिप ॾे? पुटु माणे में हिमत कोन हुई, पिणे में गैरत कोन हुई, न त तूं वञी आ इहे नखरा करे लाहे पादर बूथ वारा हणनि आ न, अहिड़ो सिधो थी हले आ। इज़त सां ॻाल्हाए सिंधी। इज़त जो मतिलबु सम्झें थो? इज़त जो मयार सम्झें थो? ही चाचा तुंहिंजे पीउ खां बि वॾो आहे, बचनि लाइ रोज़ी पियो करे, तोखे कहिड़ो हक़ आहे जो तूं अची इन सां बदतमीज़ी कर? पंहिंजी औकात में रहो। पुटु पंहिंजी औकात ई ॾेखारियां पियो तोखे। अखियुनि अॻियां ना इंसाफ़ी थींदी त ज़बान हलंदी। पंहिंजी आकड़ी गुरूर खे घटि कर। तव्हांजे इल्म जी बि ख़बर आहे, तव्हांजा अमल बि ॼाणूं था, पहुच टके जी न आहे। बाक़ी ग़रीबनि अॻियां मर्दानगी ॾेखारियो था। ताक़त ॾेखारण जो एॾो शौक़ु अथई त ज़ुल्म ख़िलाफ़ु ॾेखार, धरती जे मफ़ाद लाइ ॾेखार। पोइ असीं बि मञूं त तूं गैरतमंद जो पुटु आहीं। बाक़ी अछो काटन पाए एप्पल जो मोबाइल खणी डाड़ू हणण वारा असां बि खोड़ ॾिठा। ग़रीबनि खां एॾी नफ़रत अथई त वञ पंहिंजी दौलत जी आडिट कर। हर नोट ते कंहिं ग़रीब जो हक़ नज़र ईंदई। तव्हांजे अयाशनि जे करे इन्हनि जे झोपड़ियुनि में बुख जी लहर डोड़े थी। गैरत अथई त अहसास कर, शर्म अथई त हिसाब ॾे। ग़रीब त तव्हां खां बग़ैर बि हलनि पिया, पर तव्हां ग़रीबनि खां बग़ैर कुझु बि न आहियो। इन्हनि ग़रीबनि जे करे तव्हांजूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं, तव्हांजूं फैक्ट्रियूं हलनि थियूं। तव्हांजे क़बरनि जी खोटाई बि इन्हनि जे हथां थींदी आहे। ॻोठ हुजे, कबीलो हुजे, क़ौम हुजे या मुल्क, जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो इन्ही ग़रीब तबिके सिर ते कफ़न ॿधा। तव्हां त सिर्फ़ु बंगलनि में वेही नतीजनि जा इंतज़ार कंदा आहियो, पर कॾहिं बुखे पेट थर जी ततल वारी ते हलो त ख़बर पवे। बचनि जा लाश झोली में खणी रोडनि ते वेही पिनो त ख़बर पवे। मामूली इलाज लाइ दर दर जा धिका खाओ त ख़बर पवे। पढ़ाई लाइ कर्ज़ खणूं, नौकरी लाइ रिश्वत ॾियूं, पोइ बि सीएम हाउस अॻियां पादर खाऊं। अहिड़े माहौल में अची ज़िंदगी गुज़ारियो त ख़बर पवे। समूरा सूर सीने में, पोइ बि क़दम मंज़िल ॾांहुं आहिनि। अहिड़ी हिमत, अहिड़ो जज़्बो ॾिसी असांजी औकात सम्झी वञ। ग़रीब बेरोज़गार आहे, पोइ बि सॼो ॾींहुं दर दर जा धिका खाई हिते हुते मज़ूरी करे 2 रुपया कमाए, पंहिंजी औलाद खे मुश्किल सां ई सही पर हिलाल खाराईंदो आहे। इन्हनि जी दाल मानी बि तव्हांजे स्पेशल डिशनि खां वधीक हूंदी आहे, छो त रोज़ी में इन्हनि जी महिनत हूंदी आहे। पढ़ियो नाहीं त कंहिं आलम खां वञी पुछ त इंसानी गुरूर अजायो आहे। कुदरती उसूल ॿुधाइनि था त काइनात जी हर शइ सफ़र में आहे, ऐं हर सफ़र जी पुॼाणी लाज़मी हूंदी आहे। दुनिया में कई ज़माना आया, कई इंसान आया, पर अॼु न उहे ज़माना रहिया ऐं न ई उहे इंसान रहिया। तारीख़ खे परखो त ख़बर पवंदी, ही उहा ई दुनिया जिते वॾा वॾा बादशाह दफ़न थी विया, पर पीर पैगंबर बि रही न सघिया। सिकंदर आज़म जहिड़ियूं हस्तियूं बि सुपर ते खाक थी वयूं। ज़माने जा फिरौन इबरत जो निशान बणिजी विया। अॼु नमरूद जी ताक़त किथे आहे, शद्दाद जी जन्नत किथे आहे। यादि रखो त ज़मानो इंसाफ़ ते हले थो ऐं इंसान किरदार ते हले थो। इहे उसूल न रहिया त ज़वाल ईंदो आहे, ऐं उहो वक़्तु असां लाइ न, पर तव्हां लाइ कुदरती हिसाब हूंदो आहे। जे कुदरत खां बि ॾाढो आहीं पोइ त मयार न आहे, पर जे कमज़ोर आहीं त इंसान खे इंसान सम्झ। अमीरी ग़रीबी खे न ॾिस, दिलनि जे अहसास खे सम्झ। पैदाइश ते असीं रहूं था, दुनिया खिले थी, पर ज़िंदगी में अहिड़ो मक़ाम ठाहियो जो मरण खां पोइ तव्हां खिलंदा वञो ऐं दुनिया रुअंदी रहे। नई सोच जी ज़रूरत आहे, नए अमल जी ज़रूरत आहे। ज़िंदगी जी का पक न आहे, पर किरदार ते भरवसो आहे। भली चेलनि ते संदला, सिर ते कफ़न ॿधी अनल हक़ जो नारो न हणो, पर जे इंसान आहियो, मुसलमान आहियो, त सही खे सही ऐं ग़लति खे ग़लति चवणो आहे। छो त हक़ ते हलण को ॾोहो न, पर पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजी क़ौम सां वफ़ादारी हूंदी आहे। ज़िंदगी जी ख़बर न आहे, उसूलनि मां ॼाणूं कोन, इल्म सां वास्तो न आहे, गैरत ॼण आहे कोन। बाक़ी शल न को ग़रीब ॾिसूं, पंहिंजे पाण खे ईअं पेश कंदा आहियूं ॼण माज़ी जूं सभु इजादूं असां ई कयूं आहिनि। जेकी बि मुल्क फ़तेह थिया असांजे करे ई थिया। यादि रखो त वक़्तु कंहिंजो ग़ुलाम न आहे, क़िस्मत कंहिंजी ख़रीद न आहे। ख़ानदानी नोट ॾिसी बूट न ॾेखारियो, छो त ग़रीब बि हिकु इंसान आहे, तव्हांजो ग़ुलाम न आहे।